खैरपुर रिपोर्टर अब्दुल रज़ाक शहर कुंबलक गोड महिवाल फ़कीर शंबाणी जे रहवासिन जो बिरादरी जे बासरन जी नाजाज़िन ख़िलाफ़ पाक किताब खणी एहतजाज इंसाफ़ जो मुतालबो। ख़बर मूजिब कुंबलक गोड महिवाल फ़कीर शंबाणी जे रहवासिन शंबाणी बिरादरी जे मुश्ताक शंबाणी जज फ़कीर शंबाणी औरतुन ऐं मौसूम ॿारनि खे साण करे हुसैनी शाख वटि ओल्ड नेशनल हाईवे रोड ते बिरादरी जे बासरन जे मुबैना नाजाइज़िन ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कियो। एहतजाज कंदे चयो त बिरादरी जे बासरन अमीन शंबाणी अब्दुल जब्बार शंबाणी ॿियनि ॼणनि जंजाल करे छॾियो आहे। अॼु ज़मीन मां गाह पटण ते तशद्दुद करे असांजे टिनि ॼणनि सिकंदर शंबाणी मोहम्मद हसन शंबाणी ऐं शाहिद शंबाणी खे ज़ख़्मी करे औरतुनि सां पिण मुंहंमारी कई आहे। हिननि चयो त असीं पीर साईं पागारे जा मुरीद आहियूं, थाणे ते न आहियूं विया। हिननि पीर साईं पागारे फ़कीर ख़ादिम हुसैन आरादीन ऐं ॿियनि वस वारनि खां नोटिस वठी इंसाफ़ जो मुतालबो कयो।